अस्सलाम वालेकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंजई द नई एपिसोड में एक इंटरेस्टिंग मोड अची विया आहिनि दोस्तों। जी त असां तव्हांखे गुज़िरियल एपिसोड में तव्हांखे ॿुधायोसीं त वॾेरो बालाज खान कमीनो शख़्स हिकु वॾो मनसूबो तयारु करण वारो आहे। जीअं त गुज़िरियल एपिसोड में तव्हांखे ॿुधायोसीं त उहो पंहिंजे मुंशी खे चवंदो त पंहिंजे जेको आहे सो ज़मीन वारे उताक ते सिस्टम करे छॾ। हाणे इहो ॾिसणु तमामु घणो जेको आहे दिलचस्प थियण वारो आहे। छा वॾेरो बालाज खान हाणे राबेल खे अगवा करे वेंदो, छा मल्हार खे लाकअप में कराईंदो, छा शेर दिल गुलाब वारा पोयों सभु खां सारंग वारा चुप करे वेहंदा, या वॾेरे बालाज खान जो कमु तमामु करे छॾींदा। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿारनि ते बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा, छो जो अव्हांजो सब्सक्राइब करण खां को बैलेंस कोन थो करे, बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जंजई द नई एपिसोड में अव्हांखे हिकु इंट्रस्टिंग मोड ॾिसण वटां मिलंदा, छो जो कमीनो वॾेरो बालाज खान नेठ पंहिंजे कमीड़ा ते लही पियो आहे ऐं पुलिस खे गोड़ जे मथां अगवा लहराए ऐं अचानक जेको आहे सो मल्हार खे जेको आहे गिरफ़्तार कराईंदो। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त कमीनो वॾेरो बालाज खान ॻोठ में वेंदो ऐं जेको आहे सो हुन न्याणी यानी राबेल खे अगवा करे खणी वेंदो। हाणे ॾिसण इहो दिलचस्प थियण वारो आहे, छा ॻोठ जा ॿिया माण्हू यानी शेर दिल सारंग गुलाब वारा चुप करे वेहंदा या वॾेरे बालाज खान जे मथां चढ़ाई कंदा। इहो ॾिसणु तमामु घणो दिलचस्प थियण वारो आहे। दोस्तों असां तव्हांखे गुज़िरियल एपिसोड में बि ॿुधायोसीं त कमीनो वॾेरो बालाज खान कॾहिं बि ख़ामोश कोन वेहंदो। बहरहाल हुन आख़िर पंहिंजी कमेनाइप ज़रूरु ॾेखारी आहे। दोस्तों तव्हांजो छा राय हिन सॼे ड्रामे बाबति पंहिंजो क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु, अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।